अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम न्यूज़ इन फोकस में आऊँ आहियां अवां जो मेज़बान इम्तियाज़ कीरियो। नाज़रीन, प्रोग्राम न्यूज़ इन फोकस में हर भेरे असीं कंहिं न कंहिं इश्यूज़ ते असां पंहिंजो प्रोग्राम कंदा आहियूं। हिन भेरे जेको असीं प्रोग्राम करे रहिया आहियूं न्यूज़ इन फोकस, इन प्रोग्राम में जेकी लॉकडाउन वारी सूरत हाल आहे, सॼो शहर बंदि आहे ऐं केतिरनि ई ॾींहंनि खां जेके बेरोज़गारी थी आहिनि, जेके माण्हू घरनि ताईं महदूद आहिनि, उन्हनि इलाइक़नि में हलंदासीं। नवाबशाह जे सभिनी इलाइक़नि में हलंदासीं। उन्हनि इलाइक़नि जे जेके ग़रीब रहनि था, जेके मज़दूर रहनि था, उन्हनि इलाइक़नि जे जेको हुकूमत पारां ऐलान कयो वियो आहे त राशन ग़रीबनि में विराइण वारो सिलसिलो जारी आहे। त कहिड़े कहिड़े इलाइक़नि में राशन विराए पियो वञे या कहिड़नि कहिड़नि इलाइक़नि में राशन न मिलियो आहे, मालूम कंदासीं उन्हनि इलाइक़े वासियुनि खां। नाज़रीन, हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं अज़ीम कॉलोनी जे सकरन रोड वारे इलाइक़े में। काफ़ी सारा हिते नौजवान गॾु थिया आहिनि, उन्हनि खां मालूमात वठंदासीं लॉकडाउन वारी सूरत हाल खां पोइ नवाबशाह शहर जे जेके मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि उन्हनि जी छा सूरत हाल आहे। जॾहिं त लॉकडाउन खां पोइ जेके मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि उन में जेके वसंदड़ जेके आहिनि तक़रीबन बेरोज़गार थी चुका आहिनि, काफ़ी ॾींहंनि खां घर में वेठल आहिनि ऐं उहे तंग थी विया आहिनि। ऐं जॾहिं त काफ़ी जेको आहे राशन बि विरहायो वियो आहे, पर उन्हनि जेके राशन जा जेके मुस्तहिक आहिनि, जेके ज़रूरतमंद आहिनि, उन्हनि ताईं अञा ताईं राशन न पहुतो आहे। त हिन इलाइक़े जी छा सूरत हाल आहे? हिन इलाइक़े में राशन पहुतो आहे हुकूमत तरफ़ां या कंहिं मुखियर हज़रात तरफ़ां, या अञा हिन सूरत हाल छा आहे, मालूम कंदासीं साईं जन खां। अस्सलाम वालेकुम साईं, मां मोहम्मद सैन बुगियो, एक्स नाज़िम यूसी ॿ नवाबशाह। हीउ मुंहिंजो पाड़ो आहे, मां हितां ई चूंडियो हुउसि। हाणे जेकी कोरोना वायरस जे हवाले सां हले पई थी ॻाल्हि, इन में जेको आहे लॉकडाउन जेको थियो आहे, इन में तमामु आवाम जेकी ग़रीब आवाम आहे उहा ॾाढी परेशान आहे। छो जे करे जो तक़रीबन असां वटि हिते जेके माण्हू रहनि था, मज़दूर तबिको उहो घणो थो रहे ऐं उहे जेको मज़दूरी न आहे त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे त खाधे पीते जो मसइलो थो थिए ऐं खाधे पीते लाइ मज़दूरी बि न आहे त पोइ उन में जेको आहे परेशान ॾाढा थी विया आहिनि। इमदाद जे हवाले सां टीवीअ ते ख़बरूं ॿुधूं था या मोबाइल ते व्हाट्सअप ते बि अचे थो त गवर्नमेंट जेको आहे हाणे नादरान जे थ्रू बि हर माण्हूअ खे जेको आहे घर वेठे जेको आहे पैसा ॾींदी, पर अञा उहो बि त अमल न थियो आहे। या वज़ीर आज़म जेकी असीं ॻाल्हि ॿुधूं पिया था त उहो बि चए थो 31 तारीख़ ते नौजवान चूंडे ऐं उन्हनि खे सभिनी खे जेको आहे घर वेठे ॾींदासीं। पर हाणे इहा बि ॻाल्हि ॿुधी आहे त छो करे हीउ ग़रीब आहे जेको या इलाइक़ो जेको बि आहे ॿ यूसी ॿ इहो पीपल्स पार्टी सां घणो लाॻापियल आहे ऐं हिते नंढा वॾा जेके नोटेबल्स या ॿिया ग़रीब तबिको बि पीपल्स पार्टीअ सां वोट कंदड़ आहे। सो हाणे असां त ॻाल्हि ॿुधूं था बाबा डोनेशन या इमदाद हले थी पई, पर राशन काउंसलर जेके आहिनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पंहिंजे यूसनि में काउंसलरनि जी ड्यूटी लॻाई वई आहे, उन्हनि खे राशन मिलियो आहे ऐं उहो पंहिंजो विरहाइण वारो सिलसिलो तव्हांजे हिन इलाइक़े में काउंसलर विरहायो आहे न? ज़ाहिरी ॻाल्हि थिए त अञा ते असांजे हिन पाड़े में जेको आहे कोन विरहायो आहे। बाक़ी मूं वटि माण्हू अचनि था त जेको आहे तव्हांखे राशन मिलियो हुजे, प्रीवियस में बि तव्हां हलायो राशन आहे, भई मिलंदो त ॾींदासीं। बाक़ी हुननि जो इहो चवणु आहे त कुझु जेके काउंसलर आहिनि उहे पंहिंजे मर्ज़ीअ सां पंहिंजे यानी वास्तेदारनि खे राशन ॾियनि था। वॾी महिरबानी नाज़रीन, तव्हां एक्स नाज़िम जा तव्हां वीचार ॿुधा। हिन वक़्तु असां ॿिया नौजवान आहिनि, हुननि खां मालूमात वठंदासीं उन्हनि खे राशन मिलियो आहे या हिन इलाइक़े जी छा सूरत? न साईं, कुझु कोन मिलियो आहे। जेको वेठा आहियूं मीर मलाह खे मिलियो, 30 कटा जन मिलिया। उनखे असां फ़ोन कईसीं त उहो चए थो तव्हां जेके आहियो सो 6 ब्लॉक जा आहियो। 6 ब्लॉक जा आहियो। मीर मलाह केरु आहे? मीर मलाह हितां जो काउंसलर आहे। काउंसलर आहे, उनखे असां फ़ोन कईसीं तोखे इमदाद मिली आहे त असांखे भला ॾे, भला असां बि अंदरि घर में बंदि लॻा पियूं, ग़रीब माण्हू आहियूं। चए त मूंखे जेको आहे त कोन मिलियो आहे, मूंखे जेको मिलियो आहे त पंहिंजे हल्के जो मिलियो। असां 8 में आहियूं, तव्हां 6 वारनि जा जेको आहे त उहो पोइ ईंदा। उन ईअं जवाबु न चए। सिकंदर भट्टीअ सां ॻाल्हाए। हाणे सिकंदर भट्टी खे किथां ॻोल्हियूं? हिन इलाइक़े में तमामु ग़रीब तबिको रहे थो। हा, घणो तमामु घणो। असांजो नाज़िम आहे न, हीउ हुसैन बुगिया साहिबु नाज़िम आहे हिन पाड़े जो। सभु ग़रीब आवाम रोज़ कमाए रोज़ खाइण वारा परेशान माण्हू आहिनि सभई। हा, हिते जेके काउंसलरनि खे मिलनि था राशन उहे विरहाइनि नथा? न न, उहे पंहिंजे माना ज़ात वारनि खे, पंहिंजे माइट वारनि खे था ॾियनि। माना तूं ग़रीब आहीं, कुझु बि आहीं, उनखे सिफारिश खे, बाक़ी ईअं कंहिंखे कोन थो मिले। राति जो 12 बजे इहो विरहायो थो वञे। राति जो 12 बजे साम्हूं भाऊ बीठो आहे, हिनखे असां चयो ग़रीब, छो ग़रीब आहिनि, ॿिया डायरी ते रहनि था, जंहिंजे घर में खाइण लाइ कुझु बि कोन्हे, रोज़ कमाए रोज़ खाइण वारा आहिनि। उहे शोरूम ते शोरूम बंदि आहिनि, घरनि में कारोबार आहे कोन। उन्हनि जे घरनि में बुखल हट 50 रुपया कंहिंखां वठणु, 100 रुपया कंहिंखां वठणु। राति अचे असां ॾिठोसीं 12 बजे, हिननि खे चयो, असां चयो जे तव्हां काउंसलर जेके आहिनि उन्हनि खे त राशन मिलिया आहिनि, उहे कोन था विरहाइनि? नथा विरहाइनि, पंहिंजनि में था ॾियनि। जंहिंखे ॾियणो आहे पंहिंजे सॼो पंहिंजी बिरादरी में ॾियनि था, पंहिंजी सिफ़ारिश वारनि खे ॾियनि था, पंहिंजी संगत वारनि खे था ॾियनि। नाज़रीन, हिन वक़्तु नौजवान खां पुछंदासीं। जी
जी असां यूसी ॿ मां इमदाद भट्टी पीपल्स पार्टी जे तरफ़ां हुनखे वोट बि ॾिनासीं। असां हुननि जे कमु कारनि में बि हुआसीं। जंहिं महिल सौदे जो राशन जो टाइम आयो मां वियोमांसि, मूंखे चई असां वटि कोन्हे को अहिड़ी का बि ॻाल्हि। मां ॾिसां पियो त हू पंहिंजी संगत यारी में हिसाब सां हू सभिनि खे ॾिए पियो, ग़रीबनि खे कोन था ॾियनि। मतलब दोस्ती यारी में दोस्ती यारी में, हा जी जी बिल्कुलु। ग़रीबनि खे जेके मुस्तहिक आहिनि, सफ़ा ग़रीब आहिनि, उहे आया आहिनि, उहे दरनि ते बीठा आहिनि त दर कोन था खोलनि, उतां बंदि करे वेठा आहिनि पंहिंजी। मीर मला हो ये रात जो तकरीबन 11 बजे ताईं मतिलबु वेठो मला चौक ते ई उन्हनि जेको आहे सो विराए ॿ टे माण्हुनि खे घुराई ख़ाली। बाक़ी जेको हुनखे राशन मिलियो उहो पंहिंजनि खे ॾिनई। बाक़ी ॿ टे माण्हू माना जीअं कसम खणण जे लाइ थी वञे त बाबा हाणे असां माना राशन विरायो आहे, पोइ ॿ टे माण्हू माना पाड़े में वठी ऐं उन्हनि जो नालो लिखी लिस्ट चाढ़े छॾी। बाक़ी सॼो राशन पंहिंजे घर में ई मोकिले। हा बाक़ी कंहिंखे न। असांजो चवणु इहो आहे त यूसी 2 जेको हल्को आहे इहो आहे पीपल्स पार्टी जो, ऐं पीपल्स पार्टी वारा जा जेके आहिनि काउंसलर उहे अचनि ई कोन था, पुछनि ई कोन था, हाल वाल ई कोन था कनि त भई तव्हां वटि केरु आयो आहे केरु न आयो आहे। ख़ुदा असां इहो ई चऊं था ग़रीब माण्हुनि जी मदद कयो, ग़रीबनि खे राशन ॾियो। हिन इलाइक़े में ग़रीब तबिको रहे थो? हिन इलाइक़े में सभु ग़रीब रहंदा, हिनखे कंहिंखे बि न मिलियो, हर कंहिंजो रोज़ी बंदि आहे। हर छा ऐं कंहिंखे बि न ॾिनो वञे। मीर मला खे 30 कट मिलिया आहिनि त सभु पाण खे ॾेई रखी छॾिया अथसि। हिते पुछण ई कंहिंखां न आयो आहे त न तव्हांखे खपे न छा न छा। असांखे लठूं पुलिस जूं मिलियूं आहिनि, हा पुलिस जा धक्का मिलिया आहिनि, काउंसलर माल खाई विया। जेके 3 साल पहिरियां काउंसलर किरायनि जे जॻहनि में रहंदा, अॼु उन्हनि वटि 30 लख जी 40 लख जी प्रॉपर्टी आहे। असां ग़रीबनि जो सॼो सामान ज़ब्त करे छॾियूं। हर महीने में 5 लख काउंसलरनि खे मिलंदा आहिनि, मशीनूं मिलंदियूं आहिनि, सोलर प्लेट मिलंदा आहिनि, पर कंहिं ग़रीब खां पुछा कोई मिलियो? राति जो 12 बजे मीटिंग ठाहियो, पंहिंजे माइटनि खे सामान ॾियो छॾीनि, अलाह अलाह सगरे सलाह ॿिया ग़रीब बसि ईअं छुटा। केरु आहे तव्हांजो काउंसलर? समीर मोहन मला आहे। हा राशन वग़ैरह इन्हनि खे राशन छा, असांखे चवंदा पुलिस जूं लठियूं मिलियूं आहिनि, रोड ते वञूं था, रोज़ कमाइण वारा रोज़ खाइण वारा, पुलिस वारा लठियूं असांखे भॼाइनि था। बसि छा कयूं, केॾां वञूं? बसि चुप करे वेठा आहियूं, अलाह अलाह पिया कयूं। केॾीमहिल बुख थिए, केॾीमहिल ॾुख थिए, केॾीमहिल चांहि सां मानी। इलाइक़े में तक़रीबन ग़रीब तबिको रहे थो? तक़रीबन सभु किराएदार था रहूं, ग़रीब तबिके वारा आहियूं, रोज़ कमाइण रोज़ खाइण वारा आहियूं। हू हमारा काॾे भाऊ रेडी हलाईंदो आहे वीचारो, काॾे वियो रेडी हलाइण वारो। हाणे उहो रेडी हलाइण वारो खे उते नथा छॾनि पुलिस वारा, संबोसा बिस्कुट लॻाइण वारो केॾांहुं वञे? छा कयूं? पंहिंजो पाण खे मारियूं? असांखे कुझु ॾसियो न, असां छा कयूं? असांजे वोट वठण जे टाइम ते सभु भॻा था अचनि, वोट जे टाइम ते नंढिड़ो ॿार गुज़ारियूं उनजे फोतगी ते अचनि था। हींअर भले केरु सॼी दुनिया मरे पर असांखे कुझु न आहे। नाज़रीन, जमाली कॉलोनी में असीं मौजूदु आहियूं। काफ़ी सारियूं जेके हिते दुकानूं आहिनि भाॼी जूं, मुर्गी जूं, तक़रीबन उन्हनि जो रोज़गार बि ठप थी वियो आहे ऐं लॉकडाउन वारी सूरत हाल लॻी पई आहे। हिन वक़्तु असां सां गॾु हिकिड़ा साईं आहिनि, उन्हनि खां मालूमात वठंदासीं त लॉकडाउन खां पोइ जेको जमाली कॉलोनी जे इलाइक़नि में ओवरऑल सभिनी इलाइक़नि में जेका बेरोज़गारी वधी आहे उनजा कहिड़ा सबब आहिनि ऐं जेको राशन विरहायो पियो वञे हिन इलाइक़े में मिलियो आहे राशन या न? लॉकडाउन थियण खां पोइ तक़रीबन असां ॾिठो आहे, सर्वे बि कई आहे, ॾिठो बि आहे इलाइक़े में बेरोज़गारी तमामु वधी वई आहे। ग़रीब माण्हू खे ॾियारीदार आहे, ख़ासि तौर ते ॾियारीदार खे ॾाढी तकलीफ़ आहे, छो जो उनखे रोज़ कमाइण वारो रोज़ खाइण वारो हुन वटि वधि हफ़्ते जो राशन हूंदुसि, हफ़्ते गुज़रण खां पोइ 3 ॾींहं जो हूंदुसि, उहे ॾींहं गुज़री विया। हाणे हुनखे खाइण पीअण लाइ कुझु कोन्हे, न हुनखे हाणे घर में लाज़मी लॉकडाउन तोड़े ॿाहिरि निकिरंदा, कोशिशि कंदा किथां 2 रुपया कमायूं, पर कमाइण जो ज़रियो बि कोई ॾिसण में कोन थो अचे, किथां कमाईंदा? भाॼी वारो आहे उहो पंहिंजी भाॼी खाइण पूरो, उन वीचारे खे भाॼी खपे वठे केरु? भाॼी वठी थो अचे, सुबुह खां शाम ताईं वेठो आहे, को धंधो कोन्हे, माण्हू वटि पैसो कोन्हे, वठे केरु? असांखे इहो ॿुधायो, राशन विरहाइण वारो सिलसिलो शुरू थियो आहे नवाबशह जे कुझु इलाइक़नि में, छा हिते हिन इलाइक़े में राशन को मिलियो आहे? बसि राशन जेको विरहायो वियो आहे न, थो मां जेको ॾिठो आहे तक़रीबन सभु को पंहिंजे खे पियो थो ॾिए, 12 माण्हूअ खे, ग़रीब खे ॻोल्हे नथो ॾिए। सरंदियारा वठे था ॼण ग़रीब माण्हू जेके आहिनि, ख़ासि तौर ते वाइट कॉलर अच्छे पैसे वारो माण्हू जेको न पिनी सघे न कंहिंखे जान ॾेई सघे। हिन वक़्तु असां सां गॾु ॿिया उन्हनि खां मालूमात वठंदासीं राशन मिलियो आहे या न? साईं सभ खां पहिरीं अस्सलाम वालेकुम। जीअं त जेको हाणे तमामु जेको असां मुंहिंजी मर्ज़ जेको आहे हली इन जे लाइ ॾिसो न, जेके बरसर रोज़गार आहिनि उहे परेशान आहिनि। जेको माण्हू रोज़ ॾिहाड़ी कमाइण वारो उहो छा खाईंदो? गवर्नमेंट खे असांजो इहो ई रुकेस आहे, जेकर तव्हां एतिरो कुझु कयो था त घर घर में तव्हांजो इहो तव्हांजो ई फ़र्ज़ु आहे त उन शइ खे पूरो ॾियो। हूअं तव्हां पुलिस फोर्स ॿियो टियों सभु तव्हां कढी छॾिया, सभिनी खे माण्हुनि खे ब्लॉक था कयो, घर में ब्लॉक त कयो, खाईंदा छा?
हुनखे खाइण जो पतो राशन विराइण वारो सिलसिलो त शुरू त थियो आहे न। सर रिश्तो सिलसिलो शुरू थी वियो आहे। जंहिंखे बि जेको मिलियो आहे यूसी काउंसलर खे या उन सभु पंहिंजे घर खे ॾिनो आहे। हिते असां जमाली कॉलोनी में कंहिंखे कुझु बि न मिलियो आहे, न को अञा ताईं को आयो। हे जेके MP MLA जेके वोट असांखां वठनि था किथे आहिनि? सर असां वटि अञा ताईं केर बि न आयो आहे, न को पुछियो आहे। ख़बर पई आहे हुनखे मिलिया आहिनि राशन? मिलिया आहिनि त हुननि जा कंहिंखे ॾिनो न आहे। सभु दोस्त बीठा आहिनि, को पुछो तव्हां साम्हूं बीठो आहे, को मिलियो हुजे त कंहिंखे न मिलियो आहे। त इन जे लाइ असांखे इहो अर्ज़ु आहे गवर्नमेंट सिंध खे त को सुहिणो तरीक़ेकार करे। नाज़रीन हिन वक़्तु ॿियो नौजवान आहे, हुनखां मालूमात वठंदासीं त हुनजो छा चवणु आहे। वाह काउंसलर खे जे मिलियो आहे त काउंसलर पंहिंजी संगत यारी हलाई आहे, पंहिंजो पाण में विराया अथनि, पंहिंजे पाड़े में विराया अथनि। जिन्हनि खे जिथे ग़रीब आहिनि, जिन्हनि खे ज़रूरत आहे उते ॾियनि, पाण निकिरी ॾियनि, पंहिंजे हथनि सां ॾियनि, भले ॿियनि खे न ॾियनि। हिते MPA MNA काउंसलर सभु पाण में मिलियल आहिनि, पंहिंजे हिसाब सां खाइनि पीअनि था। रुगो पंहिंजे संगत यारी दोस्ती यारी पंहिंजी माइटी मिटी पिया हलाइनि। हाणे खोखर खां पुछो त खोखर वटि कहिड़ो ग़रीब आहे? सभु सोनारा आहिनि, सभु तबिके वारा, सुठा तबिके वारा माण्हू आहिनि। सॼो अज़ीम कॉलोनी तव्हां घुमी ॾिसो, सभु सुठे तबिके वारो माण्हू आहे। हेॾे तव्हांखे पोइते ॾेखारियोसीं टोटल अवाम ग़रीब वेठी आहे। को रेड़ी थो हलाए, को चिंची थो हलाए, को रक्शो थो हलाए। हाणे न को चिंची हलाइण था ॾियनि, न रक्शो हलाइण था ॾियनि। उन्हनि जो सोचो त उहे काॾे वञनि जेके रोज़ु कमाइनि था, रोज़ु खाइनि था। हीअ रुगो पंहिंजी माइटी मिटी हलाए रहिया आहिनि, ऐं पंहिंजे माइटनि में विराए रहिया आहिनि। कंहिं बि ॿिए ग़रीब जो नथा सोचनि। छा सूरत हाल आहे? लॉकडाउन खां पोइ तव्हांजे इलाइक़े में राशन विराइण वारो को सिलसिलो, को हुकूमती नुमाइंदो को आयो आहे? अदा न असांजो को काउंसलर आयो आहे, न को हुकूमती नुमाइंदो आयो आहे। असांजे ग़रीब माण्हू, असांजा कारोबार बंदि लॻा पिया आहिनि। असां जेका लॉकडाउन लॻो पियो, असां ग़रीब माण्हू वञूं काॾे? असांजो काउंसलर आहे ज़ुल्फ़कार खोखर। जॾहिं खां इलेक्शन असांखे खटराई आहे, खटियो बि असांजे करे अक्सरियत असांजी घणी आहे हिते। इलाही वोट असांजा आहिनि। चई बाबा इलेक्शन खां पोइ मां तव्हां ॾे ईंदो त इलेक्शन खां वठी यका असां ॾे आयो ई कोन्हे का। पोइ असां केॾे वञूं? हिन इलाइक़े में मज़दूर तबिको रहे थो? काफ़ी आहे हिन इलाइक़े में मज़दूर तबिको। असां पाण मज़दूर आहियूं, असांजा पाण कारोबार बंदि लॻा पिया आहिनि। टोटल हिते मज़दूर था रहनि, उहे वीचारा ग़रीब काॾे वञनि? लॉकडाउन खां पोइ परेशानी थी हूंदी? परेशानी ॾाढी आहे असांखे, ग़रीब माण्हू काॾे वञूं आहे असांखे? राशन वाशन ॾियनि था न? अञा हिकु चकर किननि खे मिलियो आहे, किननि खे न मिलियो आहे। इलाही मज़दूर तबिका आहिनि, मिलनि था उन वीचारा जेके असांजा अॻुवान उनखे मिलंदा 5 कटा 8 कटा, कंहिंखे ॾेई कंहिंखे ॾियनि। नाज़रीन तव्हां ॿुधा वीचार नौजवान जा, त हुन चयो जेको हितां जो काउंसलर आहे ज़ुल्फ़कार खोखर, जीअं वोट वठी थो वञे, वरी ज़ाहिर न थियो आहे, न ई राशन विराए अथसि। अहिड़े हवाले सां छा सूरत हाल आहे? चाचो पोड़ो बीठो आहे, हिन खां मालूम कंदासीं। अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम सलाम बाबा। साईं तव्हांजे इलाइक़े में राशन विरायो अथनि? लॉकडाउन वारी सूरत हाल आहे, बेरोज़गारी कोन विरायो, रुगो हुकूमती ऐलान कनि था। ॾींदे केरु कंहिंखे ॾियणु कोन आयो, न ॿुधायो अथनि, न को इतला ॾिनो अथनि। सिर्फ़ु हुकूमती इतला आहे, बाक़ी कंहिंखे बि कुझु कोन मिलियो आहे। तव्हांजे हिन इलाइक़े में मज़दूर ग़रीब तबिको रहे थो? असां मज़दूर आहियूं, किराएदार आहियूं। हीअ बि मज़दूर आहिनि, कई रेड़ियुनि वारा आहिनि, कई ही मज़दूर आहिनि, पर कंहिंखे बि कोन मिलियो आहे। रुगो हुकूमती ऐलान आहे, वज़ीर आला सिंध साहिब जो बि आहे, या मथां वज़ीर आज़म जो आहे, बाक़ी मिलियो कंहिंखे बि कोन्हे। तव्हांखे राशन मिलियो आहे? न से असांखे कोन मिलियो आहे अञा। छा कंदा आहियो तव्हां? असां पाण मज़दूरी कंदा आहियूं। जी न ही पोइ ऐलान त कनि पिया राशन विराइनि। साईं असांजो जमाली कॉलोनी, असांजो काउंसलर आहे ज़ुल्फ़कार खोखर। असां उन खे वोट ॾेई चाढ़ियो हुते जमालीन, अञा आयो ई कोन्हे हेॾे। राशन बि कोन विरायो? न राशन कोन मिलियो अञा। अच्छा, अहिड़े हवाले सां नाज़रीन तव्हांखे ॿुधायूं त नौजवान ॿियो बि आहे। ऐं मोहम्मद अरशद जमाली, पाकिस्तान पीपल्स पार्टी सां वाबस्ता आहियूं। जीअं ही सूरत हाल ॾिठी थी लॉकडाउन जी, मूंखे अलहमदुलिल्लाह सभु कुझु आहे, पर मां हीउ सॼो पाड़ो गवाह आहे। हीअ मुंहिंजी सब्ज़ी आहे, जेका मां सब्ज़ी मंडी मां जहिड़े रेट में खणी थो अचां, पूरो पाड़ो पूरी कॉलोनी गवाह आहे त माना साॻे रेट में खपायां पियो, सिर्फ़ु हिन गुरबत जे हिसाब सां। उन खां बाद में असांजो चाचो अब्दुल ख़ालिक जमाली, जंहिंजो जमाली होटल हो, उहो होटल बंदि आहे। असां लस्सी तक़रीबन 10-12 मण असां वटि लस्सी थींदी आहे, जेको असां हिन पूरे पाड़े में फ़राहम कयूं था। उन खां बाद में राति जो असां ठहियल ठुकियल राशन पूरे कॉलोनी में जेके ग़रीब आहिनि उन्हनि खे असां पंहिंजे हथनि सां ॾेई था अचूं। पर असां जेके काउंसलर आहिनि ज़ुल्फ़कार खोखर, जेको वोटनि महिल त मूंखे अॻियां कंदो बाबा अरशद जमाली, हल महिरबानी कर, असांखे जेको आहे वोटनि जी ज़रूरत आहे, तव्हां असांखे खटरायो। जॾहिं तव्हांखे राशन पाणी मिले थो, ज़ुल्फ़कार खोखर मां तोखे वाज़े ॿुधायां थो, तव्हां हमेशह चवंदा हो त असांजे ख़िलाफ़ु तो अरशद ॻाल्हाए, मां ख़िलाफ़ु कॾहिं बि कोन्हे ॻाल्हायो। मां तोखे इहो थो ॿुधाइणु चाहियां त जेकॾहिं तोखे हाजी अज़ीम मुग़ल साहिबु या असांजे MP चौधरी तारिक साहिबु जेकॾहिं 100 कटा ॾिना आहिनि,
त तुंहिंजी कॉलोनी में 1100 वोट आहिनि, असांजी कॉलोनी में 3600 वोट आहिनि, पर तूं पंहिंजे हथनि सां जेकॾहिं 20 कटा मिलनि था तूं पंहिंजे हथनि सां ॾे। असां जमाली क़ौम खे माना जेको आहे ख्वार न कर त मां जमालिन खे ॾिनो आहे, जमाली खे जंहिंखे बि तो ॾिनो आहे तूं अची वाज़े ॿुधा। मूंसां 14 तारीख़ टियों ॾींहुं बाक़ाइदे फ़ोन ते ॻाल्हायो, मूंखे चयईं अरशद जमाली मां तोखे 50 कटा ॾियां थो। 50 कटा हुन मूंखां लिस्ट वरिती आहे, जंहिंमें 25 कटा मूंखे भट्टी बिरादरी रहे थी उन्हनि जे नाले चयो अथई। ऐं पर मूं वटि राशन पहुतो न आहे त ज़ुल्फ़कार खोखर, फ़हीम खोखर प्लस में अब्दुल गफ़ूर पीरदादो मूं ते अची माना अटैक उन्हनि जा थिया आहिनि त तो वटि 50 कटा मौजूदु आहिनि। अॼु जेकॾहिं 14 तारीख़ मुंहिंजे नाले 50 कटनि जो ऐलान कयो आहे, जेकॾहिं मुंहिंजो वीडियो ॾिसंदो हूंदो या ॿुधंदो हूंदो, मां हुनखे वाज़े चवां थो त मूं ताईं अञा ताईं तुंहिंजो को बि कटो न आहे पहुतो, पर जेका ग़रीब मां वटि आवाम पहुची वई आहे तुंहिंजे हिन आवाज़ उथारण सां, सो जेकॾहिं ॿुधंदो हुजे त बराए महिरबानी करे तूं 50 कटा ॾेई मुंहिंजी जान छॾा जो मां हिन ग़रीबनि में ॾेई सघां। नाज़रीन, हिन वक़्तु मौजूदु आहियूं हिकु अहिड़ो ग़रीब घर आहे जिते औरतूं वेठल आहिनि, मासूम ॿारड़ा वेठल आहिनि ऐं हीउ जेको आहे सो मज़दूर तबिको आहे जमाली कॉलोनी जो। ऐं हिननि जी घर जी बि तव्हां हालति ॾिसी सघंदो, तव्हांखे कैमरामैन ॾेखारींदो। न्याणियूं औरतूं वेठियूं आहिनि ऐं हिन वक़्तु असां सां गॾु हिकु नौजवान आहे, हिन खां मालूमात वठंदासीं। अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम सलाम। ऐं तव्हांजो नालो? लंगर खान सोलंगी। छा कंदा आहियो तव्हां? साईं आउं साइकिल ते फेरी कंदो आहियां, अञा बि मुंहिंजा 3 दॿा पिया आहिनि अंदरि, चओ तव्हांखे ॾेखारियां। ॿुधी अॼु पंहिंजो 7 8 ॾींहं असीं सभई 5 6 घर जेके बि आहियूं, के मज़दूरी कंदा, जाम साहब रोड ते विया, हम पलेदारी कंदा आहियूं, इहो कमु कंदा आहियूं। हिन वक़्तु वञी असांखे कुझु न मिलियो आहे। बेरोज़गारी आहे ॾाढी, असां सां तंगी आहे, ॾाढी हालति आहे। सुबुह मां वियो आहियां मंडी मां, रहंदो पुलिस ढोराए कढियो आहे, मूंखे का शइ न मिली आहे। हिन शख़्स खे शाबस आहे जो असां 5 6 घरनि खे भाॼी लस्सी जेको बि मुंहिंजो हाल आहे बचनि सऊं असांखे हिन ॾोरियो आहे। बाक़ी न को काउंसलर आयो आहे, न असांखे कुझु मिलियो आहे। राति इमरान पठान सोसाइटी वारे बेगा वक़्तु टेलीफोन करे असांजे ॿारनि खे चयो सामान खणी वञो, असांखे नकुल कापियूं वचियूं अथनि, हर हिकु वचियूं आहिनि। पठान मशहूरी, राणे मशहूरी, हेॾो हे जेके वेठा आहिनि हिननि वरितियूं आहिनि, पर माना सभिनीनि वरितो आहे, ॾिनो असांखे का शइ न अथनि। रहंदो ब्लैकमेल करे असांखे पोरियत जा लफ़्ज़ ॿुधा त NIC जूं कापियूं, शनाख्ती कार्ड सभु को वठे थो, काउंसलर बि वठनि था, पर अञा ताईं हिननि मज़दूरनि खे, हिननि ग़रीब, हिननि पोरियतनि खे अञा ताईं राशन न मिलियो आहे। हिकु नौजवान जमाली, अरशद जमाली जो हिन नालो खयो त उहो पंहिंजे तहत हिन इलाइक़े जो रहवासी आहे, उहो पंहिंजे तहत हिननि जी मदद करे थो। इन खां अलावा कंहिं बि हिननि जी मदद न कई आहे। असां हिन वक़्तु ॻाल्हि ॿोल कंदासीं औरतुनि सां। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अमां ही सूरत हाल जेका लॉकडाउन वारी शहर बंदि लॻो पियो आहे, त उन खां पोइ तव्हां ॾे को आयो आहे, को वस वारो, को निमाईंदो, को त राशन वाशन मिलियो आहे? कुझु बि कोन मिलियो, का शइ कान मिली आहे। हा न कान मिली आहे। काउंसलर वग़ैरह केरु न, जॻह इहा ॻाल्हि आहे, इहा ई आहे, कुझु ई कोन मिलियो आहे असांखे। हा, ज़रूरत आहे तव्हांखे? छो कान्हे ज़रूरत, असांखे सभु कुझु जी ज़रूरत आहे, छो कान्हे। हा अमां तव्हां ॿुधायो। बाबा असां बेरोज़गार लॻा वेठा आहियूं। मुंहिंजो पुटड़ो मौला मूंखे हिकिड़ो ॾिनो आहे, घर वारो मुंहिंजो कोन्हे को, ॿुधाई उहो बेरोज़गार। होटल बोटल बंदि लॻा पिया आहिनि, ॿाहिरि निकिरणु कोन था ॾियनि। लख शाबाश हिन अरशद खे आहे वीचारे खे, जीअं असांजी थोरी घणी मदद इन पोइ बि मालिकी कई आहे, बाक़ी केर बि न, कुझु बि न, का शइ न। पुट काउंसलर हितां जो काउंसलर असांखे ख़बर ई कान्हे, केरु आयो ई न आहे, ख़बर ई न आहे, कंहिंखे चऊं। तव्हां छा था चओ? मुंहिंजा मुड़ुसु हमाली आहे, वीचारो बेरोज़ आहे, बीमार आहियूं, बुखार बचड़ियुनि खे कुझु न आहे, घर में बुख ते वेठा आहियूं। अञा बि शाबस आहे, लस्सी गोभी बटालड़ो इहो ॾिए थो वीचारो, ॿियो त केर ई नथो ॾिए असांखे। शाबस आहे इन खे, अबे खे। अलाह तव्हांखे ख़ुशि रखंदो, असांजी मदद कयो, असां ग़रीब आहियूं। खपे सभु कुझु असांखे खपे, का शइ कान्हे घर में, असां मज़दूर माण्हू बचड़ा। नाज़रीन, तव्हां हिननि मज़दूरनि जा, ग़रीब जे घराणे जा, हिननि जा औरतुनि जा, मर्द जा तव्हां वीचार ॿुधा। हिननि चयो त हितां जो जेको नौजवान आहे अरशद, उहो असांजी मदद करे थो। बाक़ी जेके हितां जा निमाईंदा आहिनि, हितां जो काउंसलर आहे, शनाख्ती कार्ड जूं कापियूं त वठी था वञनि, पर अञा ताईं हिननि खे राशन न मिली सघियो आहे। नाज़रीन, हिन वक़्तु टाइम थियो आहे ब्रेक जो, वठूं था हिकु नंढड़ी साई। नाज़रीन, चांडिया कॉलोनी में मौजूदु आहियूं, नौजवान बीठल आहिनि, हुननि खां मालूमात वठंदासीं त लॉकडाउन वारी सूरत हाल खां पोइ नवाबशाह शहर बंदि आहे। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेके ग़रीब रहनि था, ग़रीब तबिको रहे थो, उते राशन विराइण वारो सिलसिलो जारी आहे, हलंदड़ आहे। छाकाणि त मुख़्तलिफ़ मुखियर हज़रात जेके वस वारा आहिनि, उहे पंहिंजी मदद पाण तहत ग़रीबनि ताईं
पहुचाइनि पिया जॾहिं त चेयरमैन अज़ीम मुगल बि पहुचाए पियो राशन पंहिंजे काउंसलरनि खे ॾिनो अथसि त पंहिंजनि इलाइक़नि में विरहायो त छा सूरत हाल आहे हिन वार्ड जी हिन वार्ड जो काउंसलर केरु आहे हिते राशन विरहायो आहे न विरहायो आहे इन्हनि खां मालूमात वठंदासीं। जीअं त मुंहिंजो नालो राशिद अली चांडियो आहे ऐं असीं हीउ जेको चांडिया ॻोठ आहे हीउ जेको वार्ड नंबर 3 जे नाले सां जेको असां वटि हीउ वार्ड आहे इहो 88 खां बॻ में जा हिते पीपुल्स पार्टी जा वोटर आहिनि, ठीकु आहे न। उन जे करे ऐं तव्हां जॾहिं सर्वे कंदव त हीउ जेको असांजो वार्ड नंबर 3 आहे हिते गुरबत जो शरह वधीक आहे, जंहिंमें फ़कीर मोहम्मद दीनारी जो ॻोठु आहे, हेॾां शहबाज़ कॉलोनी आहे, असांजो चांडिया ॻोठु आहे, हिते वधि मां वधि गुरबत ऐं किरोना सबबु जेका हीअ हेॾी वॾी वबा आहे जेको मूज़ी मर्ज़ आहे इन जे करे जेको हीउ लॉकडाउन थियो आहे ऐं असांजो ग़रीब पोरियत जेको बेरोज़गार थी वियो आहे, कारोबार जंहिंजा बंदि थिया आहिनि, ॾिहाड़ी वारो ॾिहाड़ी ते नथो वञी सघे, ग़रीब माण्हू फ़ाक़ा कशी ते मजबूर आहे। ऐं हितां जा जेके चङा आहिनि जेके काउंसलर आहिनि उहे माना इहे दावाऊं ऐं हामूं हणंदे माना मापजनी कोन था त बाबा असां भलो करे छॾियोसीं, असां ग़रीबनि खे ॾेई छॾियोसीं त हीअ जेके ग़रीब वेठा ही 4000 वोट असांजे वार्ड में 4000 वोट पर उन 4000 हलो मां तव्हां हिक हिक खे जेको बि दयानतदारी सां पूरे वार्ड जो विज़िट करायां थो त हर हिक खां जंहिंखां बि पुछंदासीं त बाबा त हू हिकु हिकु दाह ॾींदो त असां वटि कॾहिं बि हिन वार्ड जो काउंसलर हली न आयो आहे। अहिड़े मर्ज़ में अहिड़े हालातनि में जेको चङो थियो आहे वोट वठी असांजो जेको चङो थियो आहे हिकु दफ़ो बि न असां खां पुछणु आयो आहे न हाल न तबियत ऐं हिन ॾुखे वक़्त में असांखे अकेलो छॾे चुको आहे। ऐं जॾहिं आला क़यादतुनि खां हिननि जी राशन जे ज़रिए कंहिं ज़रिए मदद कई वञे थी त उहे पाण में ई खुर्द बुर्द थी थो वञे ऐं ग़रीबनि ताईं ग़रीबनि जो हक़ नथो पहुचायो वञे। हिकु राशन जो कटो जंहिं ते सिर्फ़ ऐं सिर्फ़ ग़रीब जो मिसकीन जो बेवाह जो यतीम जो हक़ आहे। मूं ते बि वाजिबु न आहे, काउंसलर ते बि वाजिबु न आहे ऐं जेके हुन जा उहिदेदार आहिनि ऐं जेके बि वार्ड में थोरा ई सही पर जेके सरहंदी वारा आहिनि उन्हनि ते बि इहो राशन जो कटो जेको आहे सो उन्हनि ते हक़ु न आहे। पर इन राशन जे कटे ते ग़रीबनि जो मिसकीननि जो हक़ु आहे। खुदारा जेको हक़ु तव्हांखे ॾिनो वञे थो अमानत तौर होॾो अज़ीम मुगल जे तरफ़ां या आला क़यादतुनि जे तरफ़ां तव्हांखे ॾिनो वञे थो उहो महिरबानी करे मेरिट जी बुनियाद ते हिन ग़रीबनि में विरहायो वञे, छो जो हीउ ग़रीबनि जो हक़ु आहे। यतीमनि जो माल न खाओ यतीमनि जो माल ईअं न थिए, छो जो जेकॾहिं तव्हां हिननि जा कम असांखे अहिड़े काउंसलर जेको असांखे ॾुखे वक़्त में कमु नथो अचे, कंहिं कॉलोनी ताईं नथो वञे, कंहिंजो हाल नथो पुछे अहिड़ा काउंसलरनि खे असां रद्द था कयूं। असांजो नौजवान रद्द थो करे, असां जूं माऊं असां जूं भेणूं, छो जो ॾुखे वक़्त में बि जेको कमु न ईंदो असां हुनखे छो पंहिंजो कंदासीं, अहिड़ो असांजो पंहिंजो न आहे। सो असां आला क़यादतुनि खे चयूं था त जिन खे तव्हां पंहिंजूं अमानतूं ॾेई मोकिलियो था त उन्हनि खे ईमानदारी दयानतदारी जो बि सबक़ सेखारियो। नाज़रीन हिन चांडिया कॉलोनी में जिते तव्हां मर्दनि जा वीचार ॿुधा उते काफ़ी सारियूं औरतूं बि आहिनि, उन्हनि खां मालूमात वठंदासीं त छा उन्हनि खे हिन लॉकडाउन वारी सूरत हाल खां पोइ राशन मिलियो आहे या न। अस्सलाम वालेकुम मामा। वालेकुम सलाम। असांखे कुझु राशन वग़ैरह को मिलियो आहे? न असांखे कोन मिलियो आहे, कुझु बि कोन मिलियो आहे। मां बेवाही आहियां, मुंहिंजो केरु कमाइण वारो कोन्हे, न कुझु आहे, मां पाण घर जो ख़र्च हलायां। हा मुंहिंजो केरु ई कोन्हे को। लॉकडाउन आहे कुझु बि कोन मिलियो आहे। वधी वई आहे? हा वधी वियो आहे, कुझु बि कोन मिलियो आहे। हा मूंखे काउंसलर केरु आहे तव्हांजो? अदल करीम। अच्छा उहो कोन आयो आहे? अच्छा हा उहो आयो ई कोन्हे, न को ॾिनो ई अथसि असांखे। ज़रूरत आहे तव्हांखे राशन जी? हा छो कोन्हे, ज़रूरत आहे। हा असांजो केरु कमाइण वारो कोन्हे, न छा मुंहिंजो केरु ई कोन्हे, मां पाण आहियां हिकिड़ी। वाह असांजा त बच्चा ग़रीब मिसकिन के रेड़ियूं हलाइनि, के गॾा हलाइनि, असांखे त अञा कुझु कोन मिलियो आहे। मुंहिंजो पोड़ो दिलि जो मरीज़ आहे, हिकिड़ी खट ते वेठो आहे, मुंहिंजा पुट बेरोज़गारी आहिनि, कंहिंखे ई कोन असांखे रिलीफ मिलियो ई कोन आहे। नाज़म हींअर थोरी को लड़ी आयो आहे असां वटि, काउंसलर आयो आहे? केरु ई कोन आयो आहे, गदर भरिया पिया आहिनि। असांखे राशन त माल त मिलियो आहे काफ़ी? मिले त असांखे जॾहिं ॾिए न, असांखे त अञा ॾिनो ई कोन अथसि।
असांजा ॾिसी त असांजा रेड़ियूं हींअर बंदि लॻियूं पियूं आहिनि वञनि था छोकिरा त लठ जो फ़ाको आहे मारीनि था पुलिस वारा असां छा कयूं पोइ नांग त कोन आहियूं जो मिटी वेठा खाऊं घर जे अंदरि छा खाऊं हा छा मिलियो आहे हा भाउ असांखे त कुझु ई कोन मिलियो आहे असां जीअं वेठा आहियूं तीअं वेठा आहियूं कुझु कोन मिलियो नंढड़ा बचिड़ा आहिनि हे केतिरा आहिनि इन्हनि खे किथां रोज़ी ॾियूं हे गॾा गॾा बीठा आहिनि रेड़ियूं बीठियूं आहिनि रोज़ी कान्हे का बच्चनि खे छा खारायूं को बि न आयो आहे पुछण त कहिड़े हाल में आहियो तव्हां काउंसलर इहो अब्दुल करीम आहे इन जो लड़ी बि कोन आयो आहे हा कुझु बि न ॾिनो अथसि असां किथां खाऊं नंढड़ा बच्चा मां पाण बीमार किथां खाऊं किथां बंदि रोज़गार बंदि रोज़गारी बंदि शहर बंदि सॼी बंदि आहे किथां खाइनि वञनि था छोकिरा त लठ जो फ़ाको आहे पुलिस जो निकिरणु नथी ॾिए हितां अचे थी अंदरि थियो अंदरि थियो अंदरि थियो हाणे वञूं काॾे इहो त ॿुधायो न वञूं काॾे किथां खाऊं ना कयूं छा जो मिटी खाऊं अब्दुल करीम मला जेको असांजो आहे UC1 वार्ड नंबर 3 जो आहे सो उनखे मास्क मिलिया सैनिटाइज़र मिलिया पर कंहिं बि असांजे हिते ग़रीबनि खे हीअ जेके गॾा गाॾा मज़दूर हलाइण वारा लॉकडाउन जे करे असां काॾे निकिरी बि कोन था सघूं ऐं न वरी असांखे सैनिटाइज़र मिलिया न मास्क मिलिया राशन मिलियो आहे तव्हांखे साईं असांजे घर खे राशन कोन मिलियो आहे बाक़ी जेको अब्दुल करीम मलाह खे मिलियो आहे सो उन पंहिंजे अब्दुल करीम इहो असांजो UC जो चेयरमैन आहे काउंसलर आहे सो पोइ पंहिंजे माना माण्हुनि मनपसंदि माण्हुनि खे ॾिनो अथसि हिते कंहिंखे कोन ॾिनो अथसि बाक़ी अली शेर चांडे खे ॾिनो अथसि अली शेर चांडे बि पंहिंजे मनपसंदि माण्हुनि खे ॾिनो अथसि ॿिए नौजवान खां मालूम कंदासीं नाज़रीन त हिन इलाइक़े में छा सूरत हाल आहे अस्सलाम वालेकुम जीअं त हीउ यको लॉकडाउन लॻो पियो आहे सभु असां बेरोज़गार आहियूं ऐं असांजे लाइ ॿाहिरि वञूं था त पुलिस असांखे छॾे नथी त को ज़रियो न आहे कमाइण जो उन ज़रिए सां असां कमायूं हिते राशन मिले पियो सभिनि खे ॿाहिरियां जेके वनपसंद माण्हू आहिनि जेके उन्हनि जा जेके ॾियण वारा उन्हनि खे ॾियनि पिया जे असां वञूं था त उहे धिका ॾेई असांखे परे करे था छॾनि तव्हां वायरस खणी आया आहियो तव्हां वायरस आहियो तव्हां निकिरी वञो हितां तव्हांखे कुझु बि न आहे ॾियणो हीउ आयो आहे उन्हनि जे लाइ जेके असांजा जेके ख़ासि आहिनि तव्हांजो छा चवणु आहे असांजो चवणु आहे साईं त असांखे कुझु मिलियो ई न आहे त असां वञूं काॾे हीअ अब्दुल करीम ॾे वञूं पिया दड़का पियो ॾिए हरूभरू बि चए पियो छा आहे तव्हां फशरी कयो वेठा न गटर साफ़ पियो कराइजे न छा केरु वञसि थो त दड़का ॾेई मोटा राशन कोन मिलियो आहे सर छा कंदा आहियो तव्हां मां रशको हलाईंदो आहियां सर बेरोज़गार वेठा आहियो यको वांदो वेठो आहियां साईं यको वांदा वेठा आहियूं केरु पुछे ई ज़रूरत आहे तव्हांखे राशन जी हा राशन जी ज़रूरत आहे ग़रीब ऐं नंढड़ा बच्चा आहिनि कंहिं बुख ते वेठा आहियूं या तव्हांजो छा चवणु आहे साईं असांखे मिले ई कुझु कोन अथव गॾा ई बुख ते बीठा आहिनि मारनि था पुलिस वारा ॿाहिरि निकिरूं था न राशन छा कंदा आहियो गॾा गाॾो हलायूं असां ज़ाहिद चांडे हथो रहता आहियूं ज़ाहिद असांखे घड़ी घड़ी अचे पियो पर हिनखे बि कुझु मिले त असांखे ॾिए न ज़ाहिद काउंसलर तव्हांजो हितां जो अब्दुल करीम मला न आयो आहे कोन थो ॾिए किथे ॾिनो राशन विराए थो किथे मिलियो असांखे त ॾिनो ई कोन पाण खे त मिलियो अथसि राशन उनखे मिलियो हुजे मिलियो असां ग़रीबनि खे त ॾियनि ई कोन था न असांखे ॾियनि असां तव्हां आहियूं असांजी हिन कॉलोनी में कंहिंखे बि कोन ॾिनो अथसि या मिसाल कटो आहे या का शइ ॾियणु तव्हांजे हिन इलाइक़े में हिन कॉलोनी चांडिया कॉलोनी में सभु ग़रीब तबिको रहे थो सभई ग़रीब गाॾे वारा आहियूं मज़ूरी करण वारा के गॾ गाॾा था हलायूं के रक्षा था हलायूं का शइ ॾियनि ई कोन था हिते काउंसलर ॾे वञ त हू चए थो मूंखे त का शइ मिली ई कोन्हे का नाज़रीन सॼी सिंध जी आहे नवाबशाह शहीद बेनज़ीराबाद ज़िले जी बि साॻी सूरत हाल आहे लॉकडाउन वारी उन हवाले सां सिंध हुकूमत जो फोकल पर्सन मुक़ररु थियल MP गुलाम कादर चांडियो मौजूदु आहे जीअं असां विज़िट कयोसीं मुख़्तलिफ़ इलाइक़े वासियुनि चयो त जेकॾहिं को काउंसलर बि अचे थो राशन विराइण त हू पंहिंजे मनपसंदि माण्हुनि खे ॾिए थो पंहिंजी मिटी माइटी यारी दोस्ती हलाए थो ऐं जेके मुस्तहिक़ आहिनि जेके ज़रूरतमंद आहिनि उन्हनि ताईं नथो पहुचे पहिरीं ॻाल्हि त सिंध गवर्नमेंट जी तरफ़ां अञा को बि अहिड़ो राशन जी डिस्ट्रीब्यूशन जी अनाउंसमेंट ज़रूरु थी आहे तरीक़ेकार खे तइ पिया कयूं असांजूं ॿ पैराटियूं आहिनि हिकिड़ी पैराटी नंबर 1 ते आहे त बाबा कोरोना बीमारीअ खे फेस कीअं कजे ऐं उन में अल्हम्दुलिल्लाह सिंध हुकूमत यकीन तौर ते कामयाबी वई आहे पंहिंजा पूरी दुनिया उनखे जेको आहे सो मञता पई ॾिए ॿियो स्टेज आहे लॉकडाउन खां पोइ जेको बेरोज़गारी वारो मसइलो जेको थियो आहे जेके माण्हू बेरोज़गार थी पंहिंजे घरनि में वेठा आहिनि उहो मसइलो हिन वक़्तु ज़रूरु अहम आहे ऐं आउं वज़ाहत कंदो वञा त असांखे ॿारहाड़ी या शहर को ॿ नज़र कोन्हे हिकिड़ी नज़र में आहिनि पर बीइंग ए पॉलिटिकल वर्कर असां इहो महसूसु कयो आहे त ॿारहाड़ी जे माण्हू घटि मुतासिर आहे हिन लॉकडाउन जे करे जेको शहर वारो माण्हू आहे उहो वधि खां वधि मुतासिर थियो आहे
ऐं ज़ाहिर आहे जेका डिले थिए पई हुकूमत पहिरें ॾींहं खां वठी करे इन ॻाल्हि ते हिकिड़ो सिस्टम रखियो आहे त बाबा ही कमेटियूं थींदियूं, हुननि पंहिंजूं लिस्टूं ठाहे कंसर्न डिपार्टमेंट खे ॾिनियूं। हाणे हुनजी वेरिफिकेशन थिए पई त किथे अक़रबा परवरी जो असांजे मथां इल्ज़ाम न लॻे, ऐं ज़रूरु लॻंदो। पर असीं पंहिंजे ईमान मूजिबि ऐं तव्हांखे ॿुधाईंदो वञा जेका फाइनल मीटिंग थींदी असीं उन में बि कोशिशि कंदासूं त सियासी तौर ते इन में माण्हू को बि इनवॉल्व न थिए, गैर सियासी हुजे माण्हू, समाजी वर्कर हुजनि जेके आइडेंटिफाई कनि त बाबा ही हक़ी माण्हू आहे, मुतासिर थियो आहे। उहा राशन हाणे त शायदि राशन जे सूरत में शइ कान वेंदी, मोबाइलनि या कैश या बैंक जेको सिस्टम आयो उनजे थ्रू इहा शइ वेंदी, तंहिंजे करे कुझु डिले ज़रूरु थी आहे। पर तव्हांजी तवस सां ऐं सिंध गवर्नमेंट खे गुज़ारिश कंदुसि बराए महिरबानी करे जेका राशन जी फ़राहमी या उन जो को असांखे सपोर्ट करणी आहे त उहा वधि खां वधि जल्दी कजे, त जीअं माण्हुनि में हिकिड़ी क़िस्म जी जेका हिकिड़ी सूरत हाल अॼु ई पैदा थी आहे, हिकिड़ी पैदा थी आहे, ॿी वरी पैदा कई वई आहे। उन में हाणे हुन ते बस कोन कंदुसि, कंहिंजी का दिलि आज़ारी कोन थो चाहियां। मुंहिंजी हर कंहिं दोस्त खे गुज़ारिश आहे त हर कंहिंजी इज़त नफ़्स सां बराए महिरबानी करे केर बि न खेॾे, हर माण्हू क़ाबिल इज़त एतिराम आहे। हिन वक़्तु असांखे उन्हनि ॻाल्हियुनि खे छॾे करे इंसान जी ख़िदमत कयूं त उहा वधीक बहितर आहे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। जॾहिं खां वठी इहे कोरोना वायरस जो सिलसिलो शुरू थियो आहे, असां पंहिंजो मीटिंग कई पाण में जेतिरा बि काउंसलर हुया। हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे मां ईमानदारी सां चवां थो त जेकॾहिं ऑन ग्राउंड जेके वर्किंग कनि पिया उहो असांजा काउंसलर ऐं म्यूनिसिपल कमेटी आहे, जेको डे फस्ट खां हिननि सां पाड़नि में हर माण्हू सां टच में आहे। शुरूआति मास्क ॾियणु, ग्लव्स ॾियणु, सैनिटाइज़र ॾियणु, पोइ माण्हुनि सां इहा जेका 50,000 पंफलेट असां पंहिंजी म्यूनिसिपलिटी में छपायासीं, जेका अवेयरनेस लाइ माण्हू खे ॾिनासीं। हुन खां पोइ इहो मसइलो शुरू थियो राशन वारो। जीअं लॉकडाउन 3-4 ॾींहं थिया, असां तक़रीबन को 2400 राशन बैग म्यूनिसिपल कमेटी नवाबशाह मां जेका नोटेबल हुननि खे बि ॾिना, हुननि जे थ्रू बि, काउंसलनि जे थ्रू बि ॾिना, लेडी काउंसलर जे थ्रू बि ॾिना। असां वटि हर वार्ड जो नालो, पीउ जो नालो, शनाख्ती कार्ड नंबर, हुनजो एड्रेस, फुल मुकमल डेटा आहे। तक़रीबन 1000 राशन बैग असां पंहिंजे पॉकेट मां करे ॾिना। हुन खां गॾोगॾु मोहतरमा फ़रियाल टालपुर साहिबु आहे, तक़रीबन 1500 राशन बैग हुननि असांखे मोकिलिया जेका ज़रदारी हाउस तां। उन्हनि जी बि लिस्टूं कमेटियूं ठाहियूंसीं असां, काउंसलर 3 नोटेबल। मां इहा ॻाल्हि मञां थो त इलाइक़ा जेका आहिनि तमामु माना जेको असांजो पॉवर्टी रेशियो आहे तमामु घणो आहे, मज़दूर तबिको तमामु घणो आहे। हाणे हिकिड़े वार्ड में जेकॾहिं असां 100 या 125 राशन बैग ॾिनो आहे त हुते 500 माण्हू आहिनि जेका बेरोज़गार या जेका मज़दूर तबिके जा आहिनि। मां मञां थो त हिन में अञा ज़रूरत आहे, पर असां पंहिंजी कैपेसिटी जे लिहाज़ सां 43 वार्डनि में असां जेकॾहिं 150 ॾियूं था हर वार्ड में, त तॾहिं बि 6000 वञी थींदा, ऐं तक़रीबन 5.5-6 ॾेई चुका आहियूं असां राशन बैग्स। हुन जो मुकमल डेटा असां वटि मौजूदु आहे, जंहिंमें हुनजो नालो हर वार्ड जो। ऐं अॼु बि असांजा दोस्त लॻा पिया आहिनि भाॼियूं विराइण पिया। हींअर बि असां इन करे वेठा आहियूं त जेका गवर्नमेंट असांखां इहा नाला घुरिया आहिनि उनजी कमेटियूं ठाहियूं आहिनि उनजी शफ़ाफ़ियत बरक़रार रखण लाइ। पर इहा ॻाल्हि बिल्कुलु आहे त लेबर तबिको वधीक आहे, वसाइल असां पंहिंजे हिसाब सां म्यूनिसिपल कमेटी मां 2400 खनि ॾिनासीं, 1000 पाण वटां कयासीं, 1500 मोहतरमा फ़रियाल टालपुर साहिबु असांखे ॾिना। अञा बि अदी फ़रियाल असां सां मुकमल टच में आहे, उहो डेली राति जो असांखां प्रोग्रेस रिपोर्ट वठंदी आहे। असल मसइलो रुॻो इहो आहे त छो ही अलाए केतिरो टाइम हले, लॉन्ग टर्म आहे। असां पाण में दोस्तनि तक़रीबन 40 लख रुपया बि गॾु कया आहिनि, जेका 5-10-15 असां नोटेबल आहियूं, पाण में दोस्त आहियूं असां। हुननि मां बि तक़रीबन 10 लख ॾेई चुका आहियूं। ऐं मां तव्हांखे इहो शेयर करणु थो चाहियां, अञा असां वटि मूं वटि पर्सनल 3 लख रुपया पिया आहिनि अञा। DC साहब मूंखे चयो आहे त थोरो स्लो हलाए हिन खे सिस्टम खे, छाजे करे त अलाए केतिरो ॾींहुं हले। इहो लॉकडाउन जेकॾहिं वधे थो त पोइ अञा 15 ॾींहं 10 ॾींहं अञा माण्हू खे हलाइणो आहे। बाक़ी गवर्नमेंट, सिंध गवर्नमेंट बि असांजी मूवमेंट में अची वई आहे, हुननि खे बि नाला ॾियूं पिया। बाक़ी हाणे हर माण्हू खे पुॼणु त असांजे बस जी ॻाल्हि न आहे दादा।
कोशिशि असांजी वधि में वधि इहो आहे, काउंसलर बि असांजा थ्रू आउट टच में आहिनि, तंज़ीम असांजी टच में आहे, सदर यूसीएन जा, जनरल सेक्रेटरी सभु वर्किंग में आहिनि। कोशिशि असांजी वधि में वधि आहे। पोइ हाणे किथे का न का कंप्लेन बि थिए थी, जीअं कल्ह 2 ॾींहं हिकु ॿिनि कंप्लेन कयूं त भई फलाणे काउंसलर माना इहो माना राशन हुन में कंप्लेन थी, असां ओॾीमहिल पहुतासीं, हुन खां लिस्ट चेक करे बिल्कुलु माण्हू जिन जा नाला हुया उन्हनि खे मिलियो आहे। हाणे हालति इहो आहे त जंहिंखे मिले थो न, जेॾीमहिल तव्हां मीडिया जे साम्हूं अचे थो न, उहो बि चवे थो न मिलियो, त हुनजो हालति न आहे। पर कोशिशि असांजी इहो आहे। ऐं ख़ुदा कारण असां हिन में को सियासी मोटो बि न रखियो आहे। MKM जा काउंसलर, असांजा काउंसलर, शहर जा मुखालफ़, पंहिंजा परावा, हर माण्हूअ खे कोशिशि कई आहे त असां राशन ॾियूं। म्यूनसिपल कमेटी मां असां जेतिरो पंहिंजे काउंसलर खे ॾिनोसीं ओतिरा ई असां MKM वारनि खे बि ॾिना आहिनि, बिला तफ़रीक़। छो हीउ मसइलो आहे, सभु असां हिकिड़ी नेशन आहियूं। पोइ असांजी कोशिशि वधि में वधि इहो आहे त असां हिन खे अॻियां हलायूं पिया, अॻिते बि असां ख़िदमत कंदासूं। हीअ सभु काउंसलर इन करे वेठा आहिनि, इन लाइन लाइ वेठा आहिनि असां वटि हींअर। त कोशिशि आहे असांजी। बाक़ी कंप्लेन्स आहिनि, जिथे किथे को सीरियस कंप्लेन मिले थी कंहिं माण्हू जी, असां उन ते बिल्कुलु एक्शन खणूं था। ऐं असांजी मां सलाम कयां थो, असांजी क़यादत डेली टच में आहे असां सां, हर डेली राति जो फीडबैक वठनि था त तव्हां छा कयो छा न कयो। पोइ असां हुन सां बि टच में आहियूं। इनशाअल्लाह अॻिते बि असां हिन सां हलंदासूं, आहिस्ता आहिस्ता, सिलो इनशाअल्लाह कोशिशि कंदासूं त माण्हुनि खे वधि में वधि रिलीफ ॾेई सघूं। नाज़रीन, लॉकडाउन वारी सूरत हाल खां पोइ नवाबशाह जे इलाइक़नि जी तव्हां सूरत हाल ॾिठी। उते जेके ग़रीब मज़दूर तबिको, उन्हनि जा बि तव्हां वीचार ॿुधा। उन्हनि चयो त जेको राशन विराइण वारो जेको सिलसिलो आहे, जेके काउंसलर राशन विराइनि था, तक़रीबन पंहिंजनि खे ॾियनि था, यारी दोस्ती निभाइनि था। बाक़ी जेको ग़रीब तबिको आहे, जेको पीसजी रहियो आहे, जेको बेरोज़गार थी वियो आहे, घरनि ताईं महदूद आहे, उन्हनि ताईं राशन मुश्किल सां थो पहुचे। नाज़रीन, ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हिन वक़्तु उन्हनि खे राशन मिलणु खपे, जंहिंजो हक़ आहे। जेके बेरोज़गार आहिनि ताईं राशन पहुचे त इहो हुकूमत जी बि साराह थींदी ऐं कुदरत वारो बि राज़ी थींदो। ॾींदा इजाज़त, वरी कंहिं ॿिए प्रोग्राम ताईं हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं इजाज़त। कैमरामैन शोभान ख़ासकिले सां गॾु इम्तियाज़ कीरियो, धरती TV नवाबशाह।